बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद। साथियुनि खे इतलान अर्ज़ु कजे थो त उमूमन जेको सॼो साल दर्स क़ुरान हलंदो आहे सिलसिलो पंहिंजे तरतीबवार सां, उहो सिलसिलो आर्ज़ी तौर ते रमज़ान मुबारक में सदाईं जीअं बंदि कबो आहे ईअं हिन दफ़े बि बंदि कयो वञे थो। वरी रमज़ान मुबारक खां पोइ इंशा अल्लाह ताला पंहिंजे साॻी तरतीब सां शुरू थींदो। फ़िलहाल रमज़ान मुबारक जे अंदरि दर्स हदीस ऐं मुख़्तसिर उलमा इकराम ऐं फ़ुक़हा इज़ाम सलफ़ सालिहीन जे वाक़ियात खे वठी करे हदीस ऐं क़ुरान जे रोशनीअ में मुख़्तसिर पुरअसर करे बयानु कयो वेंदो आहे, जंहिंमें साथियुनि जो बि इसरार हूंदो आहे ऐं काफ़ी उन में टाइम बि बचत थींदो आहे। रमज़ान मुबारक जे अंदरि बहितरी हूंदी आहे इन ॻाल्हि में। सो इन जे करे दर्स खे आर्ज़ी तौर ते बंदि करे रमज़ान मुबारक जा मुख़्तसिर पुरअसर दर्स उहे शुरू थींदा इंशा अल्लाह ताला। सो अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे इन्हनि शयुनि मां फ़ाइदे वठण जी तौफ़ीक़ अता